नाज़रीन, फैज़गंज में अवामी पोहरा तहरीक पारा सिंध के अज़ीम डाहे रसूल बख्श पलीजो जी सालगिरह के हवाले से तकरीब मुनक़द कई वई। ॾिसूं था अमर शर जी ही रिपोर्ट। जे अज़ीम डाहे मोहतरम जनाब रसूल बख्श पलीजो जो सिंध जो वकील भी चए तो इन में को वधा न थींदो। वो सॼी उम्र पानी जदोजहद ज़रिए सिंध जी सो हक़नि जी वकालत कंदो रहियो आहे। उन जे हवाले सां अॼु फैज़गंज तालुके जा जेके आहिनि दोस्त उन्हनि सालगिरह जे हवाले सां केक कटियो आहे। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं त उन रसूल बख्श पलीजे जी शख़्सियत जे बाबति छा था चवनि। हज़ार जी सब कह जी असी दर्शन धारों धार प्रेम तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चई कहिड़ा चवां। पलीअ साहब घण रुखी शख़्सियत हो। एक तरफ़ हो सियासतदान भी हो, अदीब भी हो, शाइर भी हो ऐं सिंध जो पाणी जो केस विढ़ंदड़ तमामु वॾो वकील हो। जॾहिं शेख अयाज़ ते हमलो थो थिए मुल्हनि जो तॾहिं हू अंधा ऊंधा वेझ जहिड़ो शाहकार किताब खणी थो अचे। पलीअ साहब लतीफ़ खे सुहिणे अंदाज़ में डिफाइन करणु सिंध में तमामु वॾो किताब पलीअ साहब ई हो। ऐं इहो ई चवंदुसि त लतीफ़ जे बैत पलीअ साहब लाइ चवनि त अखि उल्टी धार वहो बि तो आम असीं जे लोक वहे लहवारो तूं ऊचो वहो भार। दानो जो एशिया जो वॾे वॾो ऐं शेख अयाज़ चयो आहे त लतीफ़ खां पोइ अगरि सिंध में को माण्हू आहे, को जीनियस माण्हू आहे त उहो पलीअ साहब ई आहे। खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया सौदो कन्न सोन जो वॾा विहाऊ मोती जे मेहराण जा तंजा तमाऊ सामुंडी साऊ लंका लूपे आया। पलीअ साहब एशिया जे ॾाहे जे लाइ हुनजी परख जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई जुमिलो चवंदुसि त रसूल बख्श पलीजे चयो हो त लतीफ़ जी जेका शाइरी आहे, लतीफ़ जा जेके किरदार आहिनि सुहिणी आहे या जेके समुंड विच समुंड में वञी जेके ॿेड़े था आहिनि, जेके उतां जेके मोती जेके आहिनि मेहराण जा जेके हथ कनि था, अहिड़ो किरदार असांजी हिन सिंध धरती ते हिकिड़ो ई आहे जेको लतीफ़ ख़ुदि आहे। मां पलीओ साहब जी इन्हनि सिटुनि खे सिर्फ़ु इन तनाज़ुर में चवंदुसि त लतीफ़ खां पोइ लतीफ़ जी सुहिणी, लतीफ़ जी ससुई, लतीफ़ जा सब जेके अज़ीम किरदार आहिनि, अर्थक किरदार आहिनि, उन जो लतीफ़ खां पोइ सिर्फ़ु पलीजो साहब ई आहे जेको उन जे किरदारनि सां ठहके थो ऐं सुहे थो। वॾे किरदार जे हैसियत में असांखे मिले थो। रसूल बख्श पलीजो आहे जंहिं शाह लतीफ़ खे रिसाले मां कढी सिंध जे ग्राउंड ते आंदो ऐं उन सिंध जी औरत खे सियासत जे माना हिकिड़ो सियासत जे पहलू ते ज़ाहिर कयो। मोहतरम जनाब रसूल बख्श पलीजे जी सालगिरह जो फैज़गंज तालुके में अवामी पोहरे तहरीक तरफ़ां जेको केक कटियो वियो उन में जेके हितां जा सियासी समाजी जेको आहे सो अॻवान ऐं शहरी वर्कर शामिल थिया उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। अमर शहर मेहरान टीवी फैज़गंज।